अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खिपरे में ख़बर ॾींदा आहियूं त खिपरो में समारोह शाख जे रवासियनि पारां बासर जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ शहीद चौक खिपरो ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन हवाले सां वधीक तफ़सील अवेस कुंवर। खिपरो वेझो समारोह शाख जे रहवासियुनि पारां बासर जी ॾाढ ख़िलाफ़ शहीद चौक खिपरो ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हिसनि में कयल आहे 13 में हर कंहिंखे हिसो मिलियल आहे। उन दौरनि में 14 हींअर उन जा हिते 50 खां मटे विया। हर कंहिं वटि हिसो पंहिंजो आहे, कंहिं वटि घटि, कंहिं वटि वधि, पर असांखे घटि आहे। असां चऊं था असांजो एराज़ी वटि असां वटि पूरो न आहे त बि असांखे बेगुनाह जो छो था तंग करियो। असां वटि हुजे त असीं नथा ॾियनि। ट्रैक्टरनि खे मिन, हारनि खे मिन, चवनि था ईंदो त माण्हू मरंदा, खून थींदा। केरु कोन थो पोखे, न की को अचे थो। माल असांजा बुख ते, माण्हू हींअर असांजो कणिक बि कोन थियो आहे, अनाज बि कोन्हे, असीं बुख ते आहियूं। न असांजो गाह आहे, माल बुख ते आहे। भले सरज़मीन ॾिसो वञे, असांखे इंसाफ़ जो दाइरो मिलियो वञे। हर कंहिंखे पेट आहे बुख ते, माल असांजा बुख ते पिया मरनि। पोइ असांखे ट्रैक्टर वठी ॾियोसि, पोइ ॿियो फ़ैसिलो न आहे इन्हनि जो। हा फ़ैसिलो थियल आहे, हर कंहिंखे मिलियल आहे। हा ट्रैक्टर वठी ॾियो त असां पंहिंजो पोखाई करूं। एहतजाज कंदड़ मुतालबो कंदे चयो त हुननि जी ज़रई ज़मीन जी पोखाई रोकींदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं असांखे बि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।